असीं डिॼण वारा कोन्हे। तव्हां जेल थोड़ा जेल घणा ठाहियो। हिकिड़ा गिरफ़्तार कंदा ॿिया ईंदा, ॿिया गिरफ़्तार कंदा टिया ईंदा। सिंध जा जागी किथे, सिंध जो तीवर तव्हां ॾिठो किथे, सिंध जो विढ़न ॾिठो किथे, सिंध जा माण्हू तव्हां उनजो विढ़न ॾिठो किथे। तव्हां 4 पुलिस वारा अची घुराए ऐं धमकाईंदा, कोड़नि जी ॻाल्हि कंदा, माण्हू खे कंदा, माण्हू पोइते हटंदा छा? कतन पोइते कोन हटंदा। सिंध असांजो वतन आहे, उनजी हिफ़ाज़त कंदासीं, उनखे बचाईंदासीं। कराची खां वठी कमू शही ताईं हिकिड़ो ॻोठ सिंधियुनि जो आहे, त हिकिड़ो जेको चौक आहे उहो बिबलो थींदो, तव्हां मुंहुं ॾेई सघंदा? सिंध जे विरहाङे जी साज़िश ख़िलाफ़ मिठी में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां रैली। पुलिस एडवोकेट देवत राय, ऐबी चारो, विक्रम मिठूमल, हीरलाल समेत 12 अॻवाननि ऐं कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत हरी चयो आहे त सिंध विरहाइण जी कंहिंखे बि साज़िश खे क़बूल न कंदासीं। भली गिरफ़्तार कयो, अवामी सुजागी मुहिम जारी रहंदी, पुरअमन जमहूरी जदोजहद तां न खणंदासीं। सिंध विरहाइण जी साज़िश ख़िलाफ़ JUI पारां दड़ो में एहतजाज। हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमण, मौलवी तुफ़ैल मेमण, ज़ुबैर सोनारो, सदाकत शाह ऐं राइल अनवर सुमरो जी अॻवानी में UBL चौक खां पंजारी पुल ताईं रैली कढी वई। वॾे अंक में JUI कारकुननि समेत शहरनि जी शिरकत। अॻवाननि चयो आहे त सिंध विरहाइण जी का बि साज़िश कामयाबु थियण न ॾींदासीं। सजावल ज़िलो ॾोहारियुनि, मंशात फ़िरोशन ऐं करप्शन जे वर चढ़ियल आहे। दड़ो टाउन जे ₹1.25 करोड़ बजट हुजण बावजूदि को बि कमु न पियो थिए। अठ ॼणा धाड़ियल हिते बीठा, उन्हनि गाॾी रोकण जी कोशिशि कई, गाॾी न रोकी सघी, उन्हनि ते सिधी फायरिंग करे हिकिड़ो हमराह ज़ख़्मी करे मारे छॾियऊं। हिकिड़ो हमराह ज़ख़्मी आहे जेको असांजो किम्स में दाख़िल आहे। पुलिस तक़रीबन हितां 8 किलोमीटर अॻिते बीठी पुलिस जी मोबाइल। कोटड़े जी भरिसां हथियारबंदनि फ़ौरन गोलियूं हणी इंजीनियर खे क़तलु करे छॾियो। हिकु नौजवान ज़ख़्मी। हुसैनाबाद स्टाफ वटि हथियारबंदनि गोलियूं हणी इंजीनियर फैसल गुलज़ार भुट्टो खे क़तलु ऐं नौजवान दानियाल भट्टी खे ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी नौजवान गिम्स अस्पताल मुंतक़िल। वारसनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो। वारसनि चयो आहे त इंजीनियर फैसल गुलज़ार भुट्टो ऐं नौजवान दानियाल भट्टी कार में चुंडके खां खैरपुर वापसि वञी रहिया हुआ त हथियारबंदनि फुरिजी कोशिशि कई। गाॾी न बीहारण ते हथियारबंदनि फायरिंग कई। नोटिस वठी फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में तेज़ बरसात, अंडरपासिस पाणी सां भरिजी वियूं। रोड ऐं रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। पाणी घरनि में दाख़िल थी वियो। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू। नालालई में पाणी जी सतह 19 फुट ताईं पहुची वई। रावलपिंडी सभ खां वधीक बरसात सैदपुर में 85 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। गोलड़ा में 75, शमसाबाद में 65, पीर वधाई में 64 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। कराची जे सचल वारे इलाइक़े में अदाकार हैदर कादरी ते मुबैना तशदद। हैदर कादरी चयो आहे त जवाबदारनि तशदद जो निशानो बणायो। मुंहिंजे दोस्त खे बि मारकुट कई वई, जवाबदारनि खे नथो सुञाणा। होटल ते वेठल पुलिस एहलकारनि मुदाख़लत कई त जवाबदारनि हवाई फायर कया ऐं फ़रार थी विया। जवाबदार गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि ते सवार हुआ। दौड़ भरिसां तेज़ रफ़्तार लोडर रिक्शा मथां ट्रक चढ़ी वई। 2 ॼणा अची बाढ़जी फौत। मेराण हाईवे ते अब्बासी वाटर भरिसां हादसो पेश आयो। लाश अस्पताल मुंतक़िल। हिकु फौत जी सुञाणप तनवीर हुसैन तुर थी, हिक जी सुञाणप न थी सघी।
बलोचिस्तान के शहर सोबतपुर भरिसां 3 नौजवाननि जा गोली लॻल लाश ते जियाणी थाणे जे हद ॻोठ इसाक होसो वटां रोड तां 3 नौजवाननि जा गोली लॻल लाश मिलिया। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया। नौजवाननि जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जे हवाले सां वधीक जांच कई पई वञे। ईरानी सदर मसूद पुज़ुशकियान चयो आहे त दुश्मन ईरान खे वेनेज़ुएला बणाइण जो मंसूबो ठाहियो हो, पर इहे न थी सघियो। ईरानी अवाम जे इताद सां ईरान अहिड़ी ताक़त बणिजी उभरियो जंहिं सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो। ईरान हिन वक़्तु माशी ऐं अस्करी लिहाज़ खां जंग जी हालत में आहे, पर मुल्क मुश्किलातुनि बावजूदि मज़बूती सां बीठो आहे। गैरकानूनी जंगी हालतुनि में बि अवाम जी ख़िदमत लाइ पंहिंजूं समूरियूं कोशिशूं जारी रखियूं आहिनि। जंग जे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदड़ अवाम जे गॾियल मौक़िफ़ जे नतीजे में मुफ़ाहिमती यादाश्त ताईं पहुचण में मदद मिली। जेके माण्हू मुफ़ाहिमत जी मुखालफ़त करे रहिया आहिनि उहे मामलनि खे दुरुस्त अंदाज़ में सम्झी न आहिनि सघिया। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो। ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं कई वियूं। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि ख़िते में अमन, इस्तेहकाम ऐं सलामती खे मज़बूत बणाइण लाइ असराइतो हल ॻोल्हण ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। जमायत इस्लामी जो पेट्रोलियम लेवी ख़िलाफ़ 8 ॾींहं बि गवर्नर हाउस ॾाढो धरणो जारी। माज़ूर माण्हुनि जी बि धरणे में शिरकत। जमायत इस्लामी कराची जे अमीर मुनम ज़फ़र चयो आहे त सिंध सरकार ॿुधण ऐं ॻाल्हाइण जी सलाहियत खां महरूम शहरनि खे कोटा ते मुलाज़मतूं न पई ॾिए। सिंध सरकार माज़ूर माण्हुनि जा हक़ बि खाई वञे थी। समाज जे ख़ुसूसी माण्हुनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। पेट्रोलियम लेवी वापसि वरिती वञे। कराची में पुरसरार मौत जो निशानो बणियल नौजवान मीर रज़ा अली जी भेण पारां सिक्योरिटी वापसि वठण ते गणती जो ज़ार। मीर रज़ा जी भेण चयो त असांजी दरख़्वास्त ते सिक्योरिटी लाइ हिकु हलकार ॾिनो वियो। बिना इतला ते सिक्योरिटी वापसि वरिती वई। शकी गाॾियुनि ज़रिए खानदान जो पीछो कयो पियो वञे। घिटी वेझो हिकु गाॾी पीछो कंदे नज़र आई। घर वेझो पतासी त 2 गाॾियूं पीछो करे रहियूं हुयूं। वालद जे फ़ोन करण ते पुलिस जी गाॾी पहुती। लाड़काने भरिसां हथियारबंदनि जी चिंची रिक्शा ते फायरिंग। ओस्ता मोहम्मद वासण औरत मारिजी वई। 2 ॼणा ज़ख़्मी। बकापुर थाणे जी हद ॻोठ वॾा मर रोड ते हथियारबंदनि चिंची रिक्शा ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि हिकु औरत ज़ाहिदा जमाली मारिजी वई। मंठार ऐं कुर्बान जमाली ज़ख़्मी थी पिया। वारसनि जो चवणु आहे त ज़ाहिदा खे पीउ गुलाम अब्बास, भाउ जानिब ऐं मुर्तज़ा जमाली क़तलु कयो। गोलियूं लॻण सबबि मंठार ऐं कुर्बान ज़ख़्मी थी पिया। नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त घरू मामले तां वाक़ियो पेश आयो आहे। पीर जो ॻोठ भरिसां जागीराणी बिरादरी जी बिंदुरुनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़कियो थियो। हिकु नौजवान क़तलु कोट पुल वारे इलाइक़े में जागीराणी बिरादरी जी बिंदुरुनि में झेड़ो थी पियो। गोली लॻण सबबि नौजवान आसिफ जागीराणी थड़े ते दम ॾिनो। लाश अस्पताल मुंतक़िल। धुरनि में छिकताण बरक़रार। पुलिस जी नफ़री तलब। जरवार माइनर खे घारो पवण बाद पाणी शहर में काए पियो। मंगणार मोहल्ले वटां जरवार माइनर खे 20 फुट घारो पियो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पतो। केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। मुतासिरनि जूं दाऊं। नोटिस वठी फौरी तौर घारो बंदि कराए पाणी नेकाल कराइण जो मुतालबो। मीरानपुर भरिसां कारा इल्ज़ाम हेठि मुड़ुस सां ज़ाल क़तलु। जवाबदार गौस बख़्श कोसो पिस्टल जा फायर करे ज़ाल नज़ीरा खे क़तलु करण बाद फ़रार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।
कराची जी पाकिस्तान बाज़ार थाने जी पुलिस औरत सां फहश हरकत कंदड़ जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस वीडियो जी मदद सां जवाबदारी जी सुञाणप करे खेसि गिरफ़्तार कयो। जवाबदार पारां ॾोह जो इतराफ़ शर्मिंदगी जो बिज़ार। SSP ओलह जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार वटां आइस बि बरामद थी। जवाबदार अवैस ख़िलाफ़ वधीक कार्रवाई जारी आहे। ॿी टेस्ट मैच में ऑस्ट्रेलिया बांग्लादेश के एक इनिंग्स 51 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलिया ऐं बांग्लादेश जी ॿी टेस्ट मैच रुगो 2 ॾींहनि में ई ख़तम थी वई। बांग्लादेश पहिरीं इनिंग में 64 रन्स ते ढेर थी वई हुई। ॿी इनिंग में 95 रन्स ठाहे सघी। ऑस्ट्रेलिया पहिरीं इनिंग में 210 रन्सूं ठाहियूं हुयूं। ऑस्ट्रेलिया ऐं बांग्लादेश विच में 2 टेस्ट मैचिस ते ॿधल सीरीज़ 1-1 तां बराबरि थी वई।